अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां हाज़िर आहियूं तव्हांजे ख़िदमत में हिकु नए वीडियो सां। हिन वीडियो में असां सिंधी ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में ॻाल्हाईंदासूं। असांखे जेको कुझु ख़बर आहे उहो तव्हां दोस्तनि जे साम्हूं पेश कंदासूं। यानी हिन ड्रामे जो राइटर केरु आहे, हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा, इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। ऐं इहो ड्रामो कॾहिं ईंदो, कॾहिं रिलीज़ थींदो, कहिड़े चैनल ते हलंदो, या सभु कुझु जेका बि इंफॉर्मेशन आहे इहा सभु असां तव्हांखे हिन वीडियो में ॾींदासीं। उनजे करे हिन वीडियो खे आख़िरी ताईं ॾिसो, हिकिड़ो सेकेंड बि मिस न कयो। त तव्हांजो वक़्तु नथा वठूं घणो, हलूं था पंहिंजे मक़सद जी तरफ़। त उन खां पहिरियां तव्हां अगरि असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करे छॾियो। छा लाइ जो आऊं तव्हां दोस्तनि लाइ अहिड़े क़िस्म जा अपडेटिंग वीडियो खणी ईंदो आहियां। हाणे आऊं सभिनि खां पहिरियां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगीअ जो डायरेक्टर केरु आहे। त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगीअ जो डायरेक्टर फरज़ंद मलिक उर्फ़ खजू आहे। ऐं हिन ड्रामे जो राइटर जंहिं हिन ड्रामे खे लिखियो आहे उहो आहे नूरज़ों साहब। हिन ड्रामे में ॿिया केतिरा ई जेके अदाकार आहिनि उहे कमु कनि था। हिन ड्रामे में सभु जेके अदाकार आहिनि उहे सिंध जा वॾा वॾा नामवार अदाकार आहिनि ऐं इहे तमामु ड्रामनि में पहिरियां खां ई कमु करे चुका आहिनि। त उन्हनि मां कुझु अदाकारनि जा आऊं तव्हांखे हिते नाला बि ॿुधाईंदुसि। पर उन खां पहिरियां आऊं तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हीउ ड्रामो जेको आहे सो अञा लॉन्च नाहे थियो आहे। हीउ ड्रामो लॉन्च थींदो धरती TV ते ऐं उते ई धरती TV ते हलंदो। ऐं इहो ड्रामो जेको आहे सो अञा हिन जी रिकॉर्डिंग हले पई ऐं हिन स्क्रीन ते तव्हांखे जेके बि अदाकारनि जा फ़ोटू ॾिसण में अचनि था, इहे सभु हिन ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमु कंदा। इन्हनि जा नाला कुझु आऊं तव्हांखे ॿुधायां थो, जेके पहिरियां खां ई ड्रामनि में कमु करे माण्हुनि जे दिलनि में जॻह वठी चुका आहिनि। उन्हनि मां कुझु ही आहिनि: असद कुरैशी उर्फ़ संदूरो, ज़ुल्फ़कार बुर्दी, आज़म मेंगल, साईं निसार शाह, हबीब पंवर, बिशारत समो, नदीम वसाण, अकबर उतरादी, खादम खोखर, मजू सत्तार लार। इन्हनि खां अलावा ॿिया बि केतिरा ई अदाकार आहिनि जेके हिन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। आज़म मेंगल जेको आहे उन हिकु वीडियो में चयो आहे त हुन जा जेके चाहींदड़ आहिनि यानी इन जा फॉलोअर आहिनि, उहे इन खां इहो सवाल था पुछनि त तव्हां ड्रामनि में एतिरे वक़्त खां छो नथा अचो। त हिन हिकु वीडियो मोकिलियो आहे जेको खजू ऑफिशियल चैनल ते मौजूदु आहे, तव्हां वञी ॾिसी सघो था। उन में आज़म मेंगल पंहिंजे चाहींदड़नि खे इहो पैगाम थो ॾिए त आउं तमामु जल्द सिंधी ड्रामा सोप सीरियल ज़हर ज़िंदगी में हिकु सुठे किरदार सां पेश थींदुसि ऐं उहो ड्रामो धरती TV ते हलंदो। त दोस्तो, इहो हो असांजी अॼु जो वीडियो। तव्हांखे पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो ऐं मूंखे दुआउनि में यादि रखिजो।